अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां नसीराबाद में पंहिंजे दुकान ते मौजूदु आहियूं। अॼु तव्हांखे हिन असांजे प्यारे भाउ सां मिलाईंदुसि जेको उस्ताद बसियुनि जो ऐं कोचुनि जो ड्राइवर उस्ताद अब्दुल ख़ालिक उर्फ़ रंगू। माशाल्लाह उनखे रंगू रंगू करे कोठींदा। अब्दुल ख़ालिक ट्रगड़ आहे ज़ात जो। माशाल्लाह अॼु असांखे प्यारियूं सोनियूं यादगिरियूं अॼु नसीब थियूं। अॼु असां जेका उस्ताद सां तव्हांखे ॻाल्हाईंदासीं ऐं हीअ मुंहिंजे बाबा साईं मरहूम सेठ नज़ीर अहमद शेख बसियुनि वारे जी नाले सां मशहूरु मुंहिंजो बाबा साईं। सो असांजी बस बि हलाईंदो हुयो। सो अॼु तव्हांखे बाबा साईं जो जेको पुराणो दोस्त आहे उहो तव्हांखे मिलाईंदासीं। त साईं जो हाल अहवाल तव्हां हाल अहवाल जो थोरी यादगिरी पंहिंजी ॿुधायो बसियुनि जी हाल अहवाल। मुंहिंजे बाबा साईं मज़ो हूंदो हुओ, मोहबत हूंदी। अॼु महांग बि दौर थी वियो आहे। अॻे मज़ो हूंदो हुओ, मोहबत हूंदी हुई। हाणे बि उहे मज़ा कोन्हे न माना वधी बाबा टाइम पास था कयूं। छा कयूं। वॾी महिरबानी दोस्तो।